आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म चौधरी अनवारुल हक ख़िलाफ़ बेएतमादी रिथ ते वोटिंग अॼु थींदी। पाकिस्तान पीपल्स पार्टी 45 असेंबली मेंबरनि जी हिमायत जी दावा करे छॾी। बेएतमादी रिथ कामयाब थियण सां चौधरी अनवारुल हक वज़ारत उज़्मा तां फ़ारिग थी वेंदो। पीपल्स पार्टी जो नामज़द उम्मीदवार राजा फैसल राठौड़ आज़ाद कश्मीर जो नओं वज़ीर आज़म बणिजी वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु हिकु ॾींहं जे दौरे ते कराची पहुचंदो। वज़ीर आज़म कैंट स्टेशन जी अपग्रेडेशन वारे मंसूबे जो जाइज़ो वठंदो। रेलवे वारो वज़ीर हनीफ़ अब्बासी वज़ीर आज़म खे मंसूबे बाबति ब्रीफिंग ॾींदो। पाकिस्तान अमन पसंद मुल्क है। जंग मढ़ींदड़नि खे अहिड़ो ही जवाब ॾींदासीं जेको मई में ॾिनो हो। भारत ख़िलाफ़ जंग में अल्लाह ताला पाकिस्तान जो ॻाठ ऊंचो कयो। अल्लाह ताला जा थोराइता आहियूं जंहिं असांखे सोभ ॾियारी। अल्लाह ताला जो ख़ासि करम आहे त पाकिस्तान पंहिंजे दुश्मन खे शिकस्त ॾिनी। मुसलमाननि जो ईमानी जज़्बो उन्हनि जी सभ खां वॾी क़ुवत आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर जूं ऐवान सदर इस्लामाबाद में तकरीब दौरान ॻाल्हियूं चई। अल्लाह ताला जी ख़ासि करम आहे जो पाकिस्तान पंहिंजे दुश्मन खे धूड़ चटाए छॾी। ही फ़ौज अल्लाह जी फ़ौज आहे। असांजा सिपाही अल्लाह जे नाले ते विढ़ंदा आहिनि। गवादर तुर्बत में ज़िलज़िले जा लोॾा माण्हुनि में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। ज़िलज़िले जी शिदत 3.8 8 76 किलोमीटर रिकॉर्ड कई वई। ज़िलज़िले जो मर्कज़ तुर्बत खां 13 किलोमीटर ॾखण ओलह में हो। टी ऐं आख़िरी वनडे मैच में भी पाकिस्तान 6 विकेटुनि तां श्रीलंका के शिकस्त ॾेई सीरीज़ में क्लीन स्वाइप करे वरितो। श्रीलंका पारां ॾिनल 212 रन्सुनि जो हदफ़ पाकिस्तान 4 विकेटुनि जे नुक़सान ते हासिल करे वरितो। फ़ख़्र ज़मान ऐं मोहम्मद रिज़वान अदद सेंचुरियूं ठाहियूं। फ़ख़्र ज़मान 55, मोहम्मद रिज़वान 61 ऐं हुसैन तलत 43 रन्सूं ठाहियूं। ग्रीन शर्ट्स पहिरीं वनडे मैच 6 रन्स ऐं ॿी मैच में 8 विकेटुनि तां कामयाबी हासिल कई।